मेहर लॻ थड़ी मोहब्बत में टाउन कमेटी जे चेयरमैन ऐं पीपी अॻवान सरदार शाहिद खान सोहल जे नौकर आसिफ सूमरे पारां पोरियत अमजद ख़ाशकरी ते मुबैना चोरी जो इल्ज़ाम लॻाए खेसि कपिड़नि खां आजो करे वहशियाना तशदुद कयो वियो। वॾेरे जी औताक ते मुबैना तौरु पंहिंजी अदालत लॻाई वई, जंहिं दौरान पोरियत बेहोश थी वियो। वाक़िए जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी। अमजद ख़ासकरी चाचू छा मसलो थियो चाचू मां वेठो हुअमि हीअं बेगुनाह टपियो पियो अचां, मुंहिंजा कपिड़ा लाहे ऐं मूंखे नागो करे मोकिलियो अथनि हिते सूमरनि 7-8 ॼणनि कुटियो आहे बाक़ाइदा मूंखे नागो करे मोकिलियो अथनि। पोइ उहे हेॾे जो पोइ ॾिना अथव उहे आहिनि न कहिड़ो सूमरो? इहो आसिफ सूमरो जेको शाहिद खान जो इहो अलाए कीअं करे चवंदा आहिनि नौकर अथसि। इहो छाजे लाइ वेठे भला छाजे करे चए थो मुंहिंजे घर में तूं लथो ईअं पाड़े वारनि खां तव्हां पुछी था सघो। अबू मां रोज़ हिते वेंदो आहियां शाम जो असगर मां डेली शाम जो चाचू मोटी ईंदो आहियां पंहिंजी अख लाइ पिनी खाईंदो आहियां। केरु केरु विढ़िया आहिनि तोसां? कहिड़ा नाला ॿुधायो हुननि जा? आसिफ ऐं उन सां 2 ॼणा 3 ॿिया हुया जेके मूंखे सुञाणप। गाड़ी के फ्री थई ऐं आसिफ उहा गाॾी बि आसिफ फ्री। गाॾी कहिड़ी अथई? सीडी 17 मॉडल सीडी आहे पंहिंजी अख लाइ साईं मां पिनी वती अथमि ऐं मुंहिंजी मोबाइल बि खसियो आहे। उहा गाॾी किथे आहे हिन महिल आसिफ जे घर ॾे बीठी आहे। आसिफ करायो ऐं शाहिद खान थियो थाणे वेई? थाणे ते न वियो आहे। थाणे ते कंहिंखे ॿधी आहे? थाणे ते अबू खे ॿधी आहे। यानी विढ़िया बि तव्हां सां आहिनि, ॿधी बि तव्हां अबू खे विया आहिनि? असांखे अबू खे विया तव्हां हाणे तव्हां थाणे वञो, हाणे तव्हां पंहिंजे मामरा ॾे पंहिंजी चुनरी छॾाइजो। धक घणा थी जा? ॾाढा मां हली अरे अम्मा सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।